अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसती सां जो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं हिन मौजूदा सूरत हाल में जिते ख़ासि तौर ते सिंध ऐं सिंध जी ज़रात जेका आहे सा उहा तमामु घणी जेका आहे उहा मुतासिर थी ऐं कैश क्रॉप जेको आहे उहो मुकमिल तबाह थी चुको। ईंदड़ फ़सुल लाइ बि 30% ताईं कणिक जी पोखी जेका आहे उहा मुमकिन न रही आहे। उन सूरत हाल में सिंध हुकूमत पारां हिकु भेरो सर्वे कराए ऐं मुफ़्त कणिक जो ॿिज ॾियण वारो ऐलान कयो वियो ऐं जेको ऐन आख़िरी वक़्त में उन ऐलान खे वापसि कयो वियो ऐं हिन वक़्तु हिकु भेरो ॿीहर इहो चयो वियो त फ़ी एकड़ ते 5000 रुपया ॿिज जी मद में ॾिना वेंदा। कीअं ॾिना वेंदा, कंहिंखे ॾिना वेंदा, केतिरनि माण्हुनि खे ॾिना वेंदा, उन 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 तरीक़ेकार खे केतिरो आसान कयो वेंदो, इहो हिकु वॾो सुवालु आहे जेको ईंदड़ वक़्त में जीअं ई इहा शइ जेका आहे सा विरासत थींदी त उन वक़्तु ई मालूम थी सघंदो। उनखां अलावा ज़रात जे हवाले सां गुज़िरियल ॾींहं जे वज़ीर अज़म पारां पैकेज जो जेको ऐलान कयो वियो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ज़रात जी अहमियत खे नज़र में रखंदे हिन पैकेज जो ऐलान कयो वियो आहे। उनजे पासनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो केतिरो मुल्क जे आबादगार खे ख़ासि तौर ते सिंध जे ज़मींदार खे उन मां फ़ाइदो थींदो, जंहिंमें DAP जी क़ीमत में जेका आहे सा उहा सब्सिडी रखी वई आहे। यूरिया भाण जेको आहे उहो ॿाहिरियां दरामद कयो वियो आहे। पुराणा ट्रैक्टर जेके आहिनि उन्हनि तां टैक्स जेको आहे उहो घटि करायो वियो आहे, आबादगार घुराए सघनि था ऐं मुख़्तलिफ़ कर्ज़ जेके आहिनि उहे पिणु जेके आहिनि ऐलान कया विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बिजली ते हलंदड़ जेके ट्यूबवेल आहिनि उन्हनि जा बिल बि जेके आहिनि उहे आसान किस्तुनि समेत मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे पैकेज जो ऐलान कयो वियो आहे। हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते आबादगार अॻवान आहिनि ऐं प्रोग्रेसिव ज़मींदार आहिनि ऐं सिंध जी ज़रात सिंध जे आबादगारनि जा मसइला मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते बहितर तरीक़े सां रखिया आहिनि। साईं नबी बख़्श सठियो साहिबु, अस्सलाम वालेकुम सठियो साहिबु। केबला साईं, छा चवंदा, सिंध जी ज़रात जेका काफ़ी मुश्किल में ॾुखियनि मरहलनि में काफ़ी अरसे खां ऐं रही सही कसर बारिशुनि पूरी कई, उन खां पोइ सिंध हुकूमत जा ऐलान, पर गुज़िरियल ॾींहुं वज़ीर अज़म पारां जेको पैकेज जो ऐलान कयो वियो आहे ज़रात जे लाइ, केतिरो बहितर सम्झो था एग्रीकल्चर लाइ मुल्क जी ऐं ख़ासि तौर ते सिंध जी ज़रात जे हवाले सां? महिरबानी साईं कमाल लाशारी साहब, सिंध टीवी महिरबानी। बिल्कुलु जेका तव्हां तफ़सील ॿुधाई पंहिंजे इंट्रो में, इहा सूरत हाल सिंध जी ज़रात जी सूरत हाल हुई का ॿियनि सूबनि जी जॾहिं असीं कंपेयर करियूं पंजाब सां, उन खां बहितर कोन्हे, पर बरसातुनि खां पोइ तमामु हिकिड़ो शदीद धचको आयो आहे सिंध जी ज़रात खे। ऑफिशियली जेको एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, सिंध हुकूमत आहे, उहा बि चए थी त 34 लख एकड़नि ते सिंध जा ज़रई फसल जेके आहिनि ख़तमु थी विया आहिनि, डैमेज थी चुका आहिनि। उन खां अलावा ॿियूं मशीनरियूं या ॿिया घर ॿार रस्ता उहे अलॻि आहिनि। त हाणे इन सूरत हाल में सिंध गवर्नमेंट हफ़्तो पहिरीं ऐलान कयो त असीं कणिक जो ॿिज ॾींदासीं, वरी 4 ॾींहं पहिरीं ऐलान कयो त ॿिज कोन ॾींदासीं, पैसा ॾींदासीं, उहा माना अञा ज़हन पंहिंजो क्लियर। वज़ीर आज़म साहिबु कल्ह वॾो तमामु वॾो हिकिड़ो पैकेज अनाउंस कयो आहे। उहो पैकेज जेकॾहिं असीं ॾिसां उन में काफ़ी सारियूं ॻाल्हियूं बहितर पाइनि, पर उन में हिकिड़ी ॿ ॻाल्हि जेका आउं तव्हांजी निशानी कंदो हलां त पैकेज त ठीकु आहे, पर उन ते अमली जामो जेको सिंध में पए थो न उहो तमामु घटि थो पए, अमली तौर ते अमल कोन थो थिए। उनजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे वज़ीर आज़म पैकेज ॾियां थो, उनखे अलॻि वज़ीर आज़म साहिब खे के इहो मिसाल ॾिना। हींअर असां वटि DAP जेको आहे त मार्केट में जो कंट्रोल प्राइस आहे उनजी 13,600 रुपया फ़ी बोरी क़ीमत आहे, पर जेको डीलर आहे उहो विकिणे पियो इन पैकेज खां पहिरीं 11,200 रुपये में, यानी ऑलरेडी 2500 रुपया उहो कट रेट ते विकिणी रहियो डीलर। छो जो DAP जी क़ीमत गुज़िरियल साल जी भेट में 125% वधीक थी वई आहे। गुज़िरियल साल कणिक जे पोखी जे टाइम ते DAP जी बोरी हूंदी 5,400 रुपये जी, जेका हींअर मार्केट में जेका मिले पई, जेकॾहिं सब्सिडी वारो पैकेज इंक्लूड करियो त 11,000 रुपये जी। त DAP माण्हू जे पहुच खां मथे चढ़ी वई आहे। ऐं DAP फास्फोरस जेको आहे उहो माण्हू हर फसल खे ॾींदो आहे, छो जो फास्फोरस अहिड़ो फर्टिलाइज़र आहे जेको फसल खे, सब्ज़ी हुजे, फ्रूट हुजे या सारियूं कणिक जो उनजे दाणे खे वधाए थो, उनजी जेको आहे सो यील्ड वधाए थो। सारनि में बि DAP ॾींदा आहियूं फास्फोरस, पर DAP सारनि जे पोखी जे टाइम ते, ख़रीफ़ वारे टाइम ते मई जून में जेका क़ीमत हुई उहा तक़रीबन 13,000 हली पए, त तक़रीबन 90% ज़मीनदार उन अप्लाई कोन कयो। त हाणे हुन में 2500 रुपये जेको अनाउंस कयो उहो नथो सम्झा त कोई एॾो वॾो बेनिफिट मिलंदो, छो जो ऑलरेडी हुनखे ज़मीनदार खे। ॿिए नंबर ते जेका कर्ज़ जी ॻाल्हि कई वई आहे, हिकिड़ो त सुठी ॻाल्हि असीं एप्रिशिएट करियूं था, वज़ीर आज़म चयो त बाबा जेको कर्ज़ जेके आहिनि, जेके मुतासिर ज़िला आहिनि, इलाइक़ा आहिनि, बारिश मुतासिर ज़मीनदार आहिनि, हुननि जा कर्ज़नि जो मार्कअप जेको आहे सो माफ़ कयो वेंदो। यानी कमर्शियल बैंकूं आहिनि उहे मार्कअप त वठंदियूं, पर हुनखे शायदि गवर्नमेंट ॾींदी। पर हुन सां गॾु हिकिड़ो वज़ीर आज़म साहिब खे हाणे असीं चैम्बर तरफ़ां मां हिकिड़ो लेटर लिखंदुसि, ॻाल्हि आहे तव्हांजी महिरबानी, तव्हां मार्कअप ज़मीनदारनि जो त भरे ॾींदा, पर हर ज़मीनदार जेको ज़रई कर्ज़ खणे थो उन खां बैंकूं जे कमर्शियल बैंकूं आहिनि उहे
जेको लोन इंश्योरेंस वठंदियूं आहिनि। हालांकि लोन इंश्योरेंस जो मक़सदु इहो त हालांकि उहो बैंक पंहिंजे लोन खे इंश्योर कंदी आहे, सुभाणे को ॿुॾी वञे का बरसाति पए त असांजो लोन जेको आहे इंश्योरेंस कंपनी भरे। उनजो मार्कअप 1.5% 2% जेकॾहिं हिकिड़ो माण्हू 10 लख करे थो त उन खां 20,000 रुपया मार्कअप इंश्योरेंस जा वठनि था। त असीं चऊं था जॾहिं कैलेमिटी हिते एरिया थी आहे त उहा रक़म जेका असुल रक़म आहे जेका कर्ज़ वारी उहा माफ़ थियणु घुरिजे, सिर्फ़ु व्याज माफ़ थियणु न घुरिजे। सही। 3 नंबर ते जेका ॻाल्हि वज़ीर आज़म साहब जेका ट्रैक्टरनि वारी कई आहे उहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। त 5 साल पुराणा जी गाॾियूं अचनि थियूं, कारूं मोटरूं अचनि थियूं पुराणियूं सेकेंड हैंड, त ट्रैक्टर बि जेकॾहिं ईंदा त उन्हनि जूं छो जो सिंध में वधि खां वधि जेको ट्रैक्टर यूज़ थिए थो कमाल साहब उहो थिए थो बेलारूस ट्रैक्टर, जंहिंजी हींअर क़ीमत आहे 48 लख रुपया, यानी 100 एकड़ ज़मीनदार बि उहो बेलारूस ट्रैक्टर। हाणे वज़ीर आज़म ऐलान कयो आहे त 5 साल पुराणा ट्रैक्टर इम्पोर्ट कया वञनि त उहो आउं सम्झां थो त 25-30 लख ताईं अची वेंदो। जॾहिं टैक्स वैक्स ख़तमु त कंदा त 20 लख में उहो ट्रैक्टर अची वेंदो। पर उनखे इहो इंश्योर कयो वञे त उहो जेको घुराया वेंदा उहे ज़मीनदारनि खे उन ई रेट ते ॾिना वेंदा जेको रेट ते इम्पोर्ट कनि था ऐं टैक्सनि जी छूट मिले थी इम्पोर्टरनि खे, इहो इंश्योर कयो वञे। चौथे नंबर ते जेका ज़रई कर्ज़ वधीक ॾियण जो ऐलान कयो आहे त मुतासिर ज़िलनि में ज़रई कर्ज़ वधीक ॾिना वेंदा, उहो बिल्कुलु मिलणु घुरिजनि ऐं वज़ीर आज़म जो सुठो कंदा। पर उन लाइ वॾे में वॾो अज़ाब जेको सिंध में थिए थो उहो इहो थिए थो त माण्हू जॾहिं का ज़मीनदार माण्हू कर्ज़ु खणणु वेंदो आहे बैंक खां, बैंक वारो चवंदो आहे पहिरीं त तूं जेन्यूनेस पासबुक जो खणी अच त तुंहिंजो जेन्यून आहे, 2 नंबर ते खतरो वठी अच रेवेन्यू वारनि खां, पोइ वरी थींदो मार्गेज। हाणे त सिंध जे अंदरि रेवेन्यू जेको डिपार्टमेंट आहे माशाल्लाह उहो एॾो वॾो अज़ाब करे थो सिंध जे ज़मीनदारनि जे लाइ। त माण्हू अप्लाई करे थो रबी जे कर्ज़ जे लाइ, उनजो मंज़ूर थिए थो वञी ख़रीद में त इन में हिकिड़ो सिंध गवर्नमेंट खे वज़ीर आज़म डायरेक्शन ॾे त बाबा तव्हां 1 विंडो ऑपरेशन करियो, मुख्तियारकार तपेदार एसी के बैंक में विहारियो या हिकिड़ी के ज़िले जे हेडक्वार्टर में विहारियो जिते 3 ॾींहं हफ़्ते जा वेहनि, उते 1 विंडो ऑपरेशन जे ज़रिए नवां कर्ज़ मुनासिब जेको आहे मार्कअप ते ज़मीनदार खे मिले उनजी फैसिलिटी थिए, उते जो उते मार्गेज थिए, उते जो उते वेरिफिकेशन थिए, उते जो उते बैंक हुनखे सैंक्शन करे 2-3 ॾींहं हुनखे पैसा पेमेंट करे। त इन्हनि शयुनि ते जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां अमल थींदो त बेनिफिट थींदो। बाक़ी जेकॾहिं अनाउंस थी वेंदा उनजो अमली तौर शायदि ज़्यादा इम्प्लीमेंटेशन पंजाब में नज़र अचे, पर सिंध में जेके ट्रेंड आहिनि उन्हनि खे ट्रेंड खे ॾिसी उन सम्झां त वज़ीर आज़म जे पैकेज जो एॾो वॾो को फ़ाइदो थींदो अगरि जेकॾहिं उन ते मनो अन जेकॾहिं अमल न करायो वियो ईमानदारी नमूने। अच्छा सठियो साहब, जेकॾहिं सिंध जो ज़िक्र कयो आहे, सिंध जे हवाले सां जेको ऐलान कयो वियो त बाबा हीअ असां कणिक जो ॿिज फ़राहम कंदासीं, वठी छॾियो आहे, ज़िलनि ताईं पहुची वियो आहे, गुदामनि ताईं पहुची वियो आहे ऐं असां जुमे खां ॾींदासीं, ऐं उन वक़्तु वरी ऐलान कयो त असां हाणे कणिक जो ॿिज न बल्कि कैश रक़म ॾींदासीं। हाणे फ़ी एकड़ ते 5,000 रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे। इन खे सम्झो था त इहो कैश जेको ॾिनो वेंदो इहो उन्हनि जेको मुतासिर इलाइक़नि जा ऐं मुतासिर जेके ज़मीनदार हूंदा, हारी हूंदा, आबादगार हूंदा, उन्हनि ताईं इहा विरासत उन्हनि ताईं पहुच जेका आहे सा केतिरो सम्झो था त शफ़ाफ़ थींदी? उहो कमाल सां मूं तव्हां पहिरीं अर्ज़ु कयो त सिंध गवर्नमेंट पंहिंजो माइंड ई कोन पई ठाहे सघे न। हाणे पहिरीं चयो त बाबा फ़ी एकड़ ते कणिक जो ॿिज ॾींदासीं, यानी हिकिड़े एकड़ खे घटि में घटि कणिक जो ॿिज 50 किलो अचे थो, यानी हिकिड़ो कटो तव्हांखे ॿिज ॾींदासीं। हाणे वरी चवनि पिया 5,000 जो फ़ी रुपया कैश फ़ी एकड़ ते ॾींदासीं। हाणे 5,000 रुपया फ़ी एकड़ ते जेको कणिक जे ॿिज जो कटो आहे उहो सरकारी रेट त हुनजो 5200 आहे, पर मार्केट में उहो हींअर 7 खां 8,000 रुपया मिले पियो। हाणे 5,000 रुपया एकड़ ते ॾींदा, हुन में ॿिज जो कणिक जे ॿिज जो हिकिड़ो कटो बि कोन ईंदो। हुन खां पोइ जेको DAP मिले पियो सब्सिडी खां पोइ बि 11,000 रुपया, उहो DAP जेकॾहिं ज़मीनदार कणिक खे न ॾींदो त उनजी यील्ड जेकॾहिं हूअं जेकॾहिं अचे 40 मण त हूअं आउं सम्झा 15-16 मण 20 मणनि जे अंदरि ईंदी, जेकॾहिं DAP नथो ॾे, ख़ाली यूरिया थो ॾे। त हाणे हिकिड़े पासे कणिक जो कटो 7,000 जो आहे, ॿिए पासे जेको DAP फास्फोरस आहे उनजी बोरी 11,000 आहे। इहे ॿई आइटम जेके आहिनि 18,000 रुपया फ़ी एकड़ खाईंदा, खेड़ी अलॻि आहे। त उन 5,000 रुपये मां अधु बोरी DAP जी ऐं अधु कटो कणिक जे ॿिज जो थींदो, अधु बोरी DAP जी कोन मिलंदी। त इहा कहिड़ी मदद थींदी ख़बर कोन्हे, कहिड़े नमूने पॉलिसी ठाहिनि पिया, केरु हिनखे एडवाइस करे पियो। ऐं अॼु पहिरीं नवंबर आहे, अगरि जेकॾहिं 15 नवंबर ताईं इहा कणिक जो ॿिज या पैसा सही नमूने सां ज़मीनदार खे मिलिया ठीकु आहे, पर जेकॾहिं पैसा मिलण वारो जेको कमु थींदो न, छो जो गवर्नमेंट जा इदारा असां सिंध गवर्नमेंट जा जेके बि इदारा माशाल्लाह हुनजी कारकर्दगी ते तबसरो कंदासीं त तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में 2-3 ॾींहं प्रोग्राम करणा पवंदा लाइ। इन जे करे असांखे कोन थो लॻे त इहे 5,000 रुपया ट्रांसपेरेंटली ज़मीनदार खे मिलंदा ऐं उनजो बेनिफिट थींदो ऐं माण्हू वरी वधि खां वधि कणिक पोखींदा। इन में आउं सम्झां थो अधु खां वधीक करप्शन जे वर चढ़ी वेंदा, बाक़ी जेको अधु बचंदो उन में बि
25% सिफारिश ते मिलंदा, बाक़ी 25% को गरीब गुरबो समझो था त इहो कागज़नि जो पूरा थींदो, जीअं खुराक फूड डिपार्टमेंट जी जेकॾहिं जॾहिं प्रिक्योरमेंट कई वेंदी आहे कणिक जी, उन वक़्तु बि अहिड़नि खे बारदानो मिले थो जिन वटि पंहिंजे कणिक जो पंहिंजी ज़मीन जो को एकड़ बि न हूंदो आहे, त ईअं त न थींदो त इहे 5,000 रुपया उन्हनि खे ई मिलंदा या ओसी ताईं वेंदा, इहो बि सियासी उन जे वर चढ़ी वेंदा। त हाणे ॾिसो त सियासी जेको आहे सो कहिड़ी पार्टी सां, पीपल्स पार्टी सां जेकॾहिं लाॻापियल कंहिं यूसी जो को मुतासिर माण्हू आहे, उन वटि ज़मीन आहे या न आहे, उनखे थोरी मदद करे छॾियो, ठीकु आहे वोटनि में असां सां अॻे बहितर रहियो आहे। हाणे बि सम्झो था त अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं। बिल्कुलु कमाल साहब, तव्हां सही ॻाल्हि कई। असल में जेकॾहिं बिज ॾींदा न, बिज त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नज़र ईंदो न, हिकिड़ो कटो माण्हू कुल्हे ते खणी वेंदो, किथां कंहिं सेंटर तां किथां डिस्ट्रीब्यूट थींदो, कंहिं सरकारी सेंटर तां त बाबा कणिक जो बिज ॾियो पिया भरता बारिश मुतासिरीन खे, उहो नज़र ईंदो। पर 5,000 रुपया कहिड़े नमूने ॾींदा, ईज़ी कैश जे ज़रिए ॾींदा या डायरेक्ट कैश ॾींदा, त उहो त हुनजे हथ में कंहिंजा नाला लिखनि था, कंहिंजा नाला कोन था लिखनि। हुन में ज़्यादातर जी मूं पहिरीं अर्ज़ु कयो त 50% सिफारशी माण्हू हूंदा, 50% मां 25% वरी जेके वेझा वेझा हिन जा माण्हू हूंदा, बाक़ी 25% को माण्हू खे फ्री था। इन जे करे कणिक वारो बारदानो 13 लाख टन जेकॾहिं कणिक ख़रीद गवर्नमेंट करे थी, उनजो तक़रीबन 3 करोड़ 60 लख बोरियूं थींदियूं आहिनि 50 किलो वारियूं। उन मां 20 लख बोरियूं बि असल ज़मींदार खे कोन मिलंदियूं आहिनि। 3.5 करोड़ जेके 50 किलो वारा कट्टा आहिनि कणिक जो बारदानो, उहो 100 रुपया 150 रुपया फी कट्टो विकिणंदा आहिनि वापारनि खे। फुट वारा जेको आहे ख़रीद कंदा आहिनि। ज़मींदार वीचारो अगरि गुज़िरियल साल 2200 रुपया तो उन कणिक में 2000 रुपये में मार्केट में विकी, जेके 2000 में पे ॾिनी उहो वरी 2200 रुपया फुट डिपार्टमेंट ते ॾींदो, जेको 100 रुपया कटो वठी थो, उन ते उनखे 150-200 रुपया फी कटे ते बचंदा। त हिन में बि जेकॾहिं कैश पैसनि वारी जेका विरासत थींदी, हाणे छो जो टाइम ई कोन बचियो, हिन में कहिड़ी ट्रांसपेरेंसी रखंदा। सही 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 सचिन साहब, आख़िरी इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत बारिशूं ख़तमु थिए खे बि अरसो गुज़री चुको, इन वक़्तु ताईं इहो फ़ैसिलो न करे सघी त असांखे बिज ॾियणो आहे या कैश ॾियणा आहिनि। आख़िर ताईं ऐलान करे ऐं जेका पोखी जी सीज़न आहे शुरू थियण खां कुझु चंद ॾींहं अॻु में असां कैश पैसा ॾींदासीं। सम्झो था त हीअ कंहिं उन नतीजे ते नथा पहुची सघनि। कैश वारो ई हिननि खे सवलो हिकिड़ो सम्झ आयो त बाबा उहो असां जेको आहे रिकॉर्ड बि सही थी वेंदो ऐं पैसा बि असां पंहिंजी मर्ज़ी सां माण्हुनि ताईं पहुचाए वेंदासीं। कणिक में मथां मुश्किल थिया थो। हिकु त हीअ हिननि जी प्लानिंग जेका आहे उहा सम्झो था मीटिंगूं करे 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 बि कंहिं नतीजे ते नथा पहुचनि, त इहो वॾो सबबु आहे त सिंध हुकूमत को फ़ैसिलो न पई करे सघे। कमाल साहब ॻाल्हि इहा आहे त सीरियसनेस कोन्हे, संजीदगी कोन्हे। सिंध गवर्नमेंट जेको आहे सियासी पार्टी आहे, पार्टी आहे, गुज़िरियल 14-15 साल खां हुकूमत, इहा हर अमल खे सियासी नारे तौरु इस्तेमालु कंदी आहे। त बाबा असीं बिज ॾींदासीं, मथां आसरो कजो, तव्हांखे बिज ॾींदासीं, तव्हांखे भाण ॾींदासीं, पर फ़ैसिलो कोन था करे सघनि। जेके भाई तव्हां बिज ॾींदा त हुनजी असेसमेंट तव्हां केतिरी कई आहे। हींअर तव्हां 34 लख एकड़नि ते चओ पिया ज़मींदारनि जा फसल ख़तमु थी विया आहिनि, त हुन 34 लख एकड़ में तव्हां ज़मींदार वाइज एरिया वाइज तव्हां फिगर तव्हां डिक्लेयर कई आहे कहिड़े ज़िले में केतिरा ज़मींदार, केतिरी ज़मीन जेको आहे डिस्टर्ब थी आहे, ख़तमु थी आहे। ज़हन ई कोन्हे, हिनखे सिर्फ़ु सियासी नारे तौरु इहे ऐलान करणा त बाबा पॉइंट स्कोरिंग कंदासीं, बाक़ी अमली तौरु जॾहिं डिलीवर करण जो टाइम हूंदो तॾहिं हिन जा हथ पेर ठरी वेंदा त पाण यार छा करियूं, पैसा ॾियूं या जेको आहे कटा ॾियूं, बिज ॾियूं। इन जे करे सीरियसनेस कोन्हे, संजीदगी कोन्हे। ज़राअत खे ही मिड़ी एंटरटेनमेंट तौरु डील कंदा त बाबा ठीकु आहे ज़मींदार वीचारो आहे उन मथे त हथ रखी छॾींदा। अमली तौर ते पोयनि दौर में जेका नवाज़ शरीफ़ जॾहिं हुकूमत हुई कमाल साहब, तॾहिं हिननि ऐलान कयो, नवाज़ शरीफ़ तॾहिं बि ऐलान कयो 470 अरब रुपयो, जंहिंमें 50% सिंध गवर्नमेंट खे ॾिना। हिननि टको कोन ॾिनो। उहे पंजाब में त पैसा डिस्ट्रीब्यूट थिया, KPK में डिस्ट्रीब्यूट थिया, पर सिंध में कोन थिया, जो सिंध गवर्नमेंट में शेयर कोन ॾिनो। हींअर बि ईअं थींदो त ऐलान कंदा, अध खां मथे पैसा खाइजी वेंदा, बाक़ी जेको थींदो उन में पोइ बि चवंदा पिया असां पंहिंजो कमु पूरो करे छॾियो। हाणे हिन में पैसा जेके ॾियनि पिया $100 मिलियन वर्ल्ड बैंक खे कर्ज़ जा पैसा सिंध गवर्नमेंट पंहिंजे बजट मां कोन, उन में बि जेकॾहिं हीअ आसरा ऐं थोरो हेंकी पेकी पिया कनि त उन मां नियत हुनजो सोच थो नज़र अचे थो त हिननि जी नियत ई कान्हे सिंध जी ज़राअत खे सपोर्ट करणु, सिंध जे बारिश मुतासिर ज़मींदार खे सिधी तरह हमदर्दी जे बुनियाद ते सपोर्ट करणु। वॾी महिरबानी सठियो साहब, अवां जी क़ीमती वक़्तु ॾिनो अवां। ऐं इन सां गॾोगॾु गुज़िरियल वज़ीर आज़म जो जेको पैकेज जो ऐलान हुयो उन में कणिक जो फी अघु पिणु जेको आहे सो 3000 रुपया वफ़ाक़ पारां मुक़ररु कयो, जंहिं ते पीपल्स पार्टी पारां एतिराज़ु कयो। सिंध हुकूमत अॻु में ई कणिक जो फी मण अघु जेको आहे उहो मुक़ररु करे चुकी आहे ऐं सिंध वफ़ाक़ पारां 3000 रुपया कणिक जो अघु रखणु, जंहिंजे करे पिणु जेको आहे सो मसइलो कंहिं हद ते न पहुतो। इन मां अंदाज़ो करे सघिजे थो त ख़ुदि पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत में शामिल आहे, पर सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ जा फ़ैसिला जेके आहिनि उहे ज़राअत जे हवाले सां हिकु जहिड़ा न पिया थी सघनि, जंहिंजे करे असां वधीक जेको आहे त जेको पैकेज आहे उहो अमली तौर ते जेको आहे उन ते अमल न थियण वारी जेका ख़दशा आहिनि उहे वधीक आहिनि। प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां वापसि अची ॻाल्हि ॿोल कंदासीं। अञा मुख़्तलिफ़ जेके एरियाज़ आहिनि पाणी हेठि बीठल आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वठूं था नंढी ब्रेक।
ॿीहर भलीकार नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जेको आहे असां जारी रखियोसीं पिए। सिंध में पाणी जी जेका आहे सा हर हंधि जेका मौजूदगी आहे ऐं 30 सैकड़ो जेका ज़मीन आहे कणिक जी पोखी उहा अञा ताईं जेका आहे सा मुमकिन न थी सघंदी। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में हज़ारें एकड़नि ते पाणी मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ केतिरे ई एरियाज़ में आबादगारनि पारां एहतजाजी जेके आहिनि से मुज़ाहिरा धरणा बुख हड़तालूं पिणु जेके आहिनि उन सिलसिले में कयूं पियूं वञनि। ख़ैरपुर जो ज़िलो ख़ैरपुर ऐं उनजो पछाड़ी वारो तालुको फैज़गंज उनमें पिणु पाणी निकाल न थियणु ऐं ज़रई ज़मीनूं केतिरियूं ॻोठनि जा ॻोठ ज़रई ज़मीनूं जेके आहिनि उहे पाणी हेठि हुजण करे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जेको आहे एहतजाज जो सिलसिलो जारी हुयो ऐं एहतजाज जी कैंप पिणु लॻाई वई हुई। जेका एहतजाज जेको आहे उहो कैंप खां वठी ख़ैरपुर ताईं पिणु जेको आहे उन्हनि ऐलानियल हुयो। समाजी अॻवान सिराई न्याज़ ख़ासकली पारां गुज़िरियल 3 ॾींहं अॻु में लाॻीता जेको आहे 3 ॾींहं कैंप लॻाई वई पाणी निकाल न थियण जे हवाले सां, जिते सिराई न्याज़ ख़ासकली जी अॻवानी में इहा कैंप लॻाई वई। सियासी समाजी माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। साईं ज़ैन शाह SUP अॻवान पिणु जेको आहे हुन में शिरकत कई। आबादगारनि जो अॻवाननि जो छा चवणु हुयो अचो त ॻाल्हि ॿोल ॿुधूं। बहरान जेको थींदो तव्हांजे सुवाल मां उन जो त ॿाहिरां मुल्कनि मां घुराए बि इम्पोर्ट करे बि उनखे पूरत कंदा, पर उहे माण्हू जिन जी रोज़ी इन ते आहे उहो जेका 200 सिंध अॼु ॿुॾी पई आहे, जंहिंजे करे ज़रात ऐं ख़ुशूसन हाणे कणिक जो वक़्तु आहे न थी सघंदी। उन जो सुवाल उन जो ॾोह गवर्नमेंट ते थो थिए। अॼु बि नेकाल जो निज़ाम 3 महीननि खां पोइ बि असांखे को मुस्तक़िल नज़र नथो अचे त पाणी कीअं असां दाऊं 2 महीननि खां पई कयूं त महिरबानी करे सेप्टेंबर ताईं पाणी ख़ाली करियो त माण्हू अक्टूबर में ज़मीन तयारु करे सरिय ऐं कणिक पोखीनि। पर अॼु ताईं जेको ही न थियो आहे त जेका मुल्क में जेको ज़रई नाणो ॿाहिरि वेंदो कणिक ख़रीद करण लाइ, हिन ग़रीब मुल्क जेको अॻ ई कर्ज़नि में आहे उन जी वधीक तबाही थींदी। हारी ज़मींदार अलाए केतिरा साल पोइते हलियो वियो जो हुन जो पोयूं फ़सुलु पियो हलियो ईंदड़ फ़सुलु। गवर्नमेंट खे अहिड़ा उपाउ वठणा पवंदा जो ज़रात जे शोबे खे अपलिफ्ट करे। लाइफ स्टॉक माण्हुनि जो तबाह थियो आहे त माण्हुनि जे पाणी कढनि, नेकाल जे निज़ाम खे बहाल कनि, हिननि खे इंट्रस्ट फ्री लोन ॾियनि, एग्रीकल्चरल लोन ॾियनि, सभिनी खे पोखण लाइ ॾियनि, उन्हनि खे कलर ऐं ॿिज ॾियनि। उन खां सवाइ असांजो ग़रीब माण्हू जिन जो घर बि ड्राई वियो आहे त जेके इनकम सपोर्ट प्रोग्राम में घटि में घटि बि 6 महीननि जी गारंटी लाइ 1.5 खां 2 लख रुपया माण्हुनि जे अकाउंट में जेकॾहिं विझंदा त ईंदड़ 6 महीना जेसीं कणिक लहे तेसीं पंहिंजे बचड़नि खे खाराए था सघनि। मुंहिंजे ख़्याल में हिते हंगामी उपाउ वठणा पवंदा। हिन नमूने सां राशन बैग्स खणी ऐं सियासत कंदा या माण्हुनि जी वधीक तज़लील आहे। सर आउं मिल जे ओनर सां मिलियो हुउसि मूं 1.5 महीनो पहिरीं सेप्टेंबर में। मूं उन्हनि खे चयो तव्हां असांजी का मदद न करियो, तव्हां सिर्फ़ु मिलूं हलायो, तव्हां सम्झो त ज़रात वारनि ते तव्हांजो थोरो थींदो। हिन साल तव्हांखे कस थिए थी त इहे रुपया न ॻणियो, तव्हां सम्झो त इहो तव्हां असांजी सपोर्ट कई। पर इन वक़्त ते ज़ख़ीरा अंदोज़ ऐं मिल ओनर्स, पर ही पास मां कुझु बि कोन्हे। छो त सिंध हुकूमत खे पाबंद आहे पहिरीं 15 अक्टूबर हूंदी, हाणे 1 नवंबर खां मिलूं हलाइण, कानून लागू कनि, कानून अमल में अचे त इहे मिलूं सभु खुली वेंदियूं। पर छो त हिन में वॾो हितां जे मिलुनि में वॾो हिसो 2 हिसो 3 हिसा 2 हिसा जेको आहे मियां साबिक़ सदर आसिफ ज़रदारी साहिब जे ओमनी ग्रुप जा आहिनि। उनजे करे हुननि खे या ब्लैकमेलिंग पवंदी ऐं तकलीफ़ में ॿुॾल माण्हुनि खे वधीक पीअण जो ऐं पिया कनि त असीं खंडु ॿाहिरि विकिणूं। यानी हिन वक़्त ते जॾहिं माण्हू दर दर भटकनि पिया उन वक़्त ते मुनाफ़ाखोर ऐं कारखानेदार इन नमूने सोचीनि। अफ़सोस जो मुक़ाम आहे। 2.5 महीना गुज़री विया आहिनि मानसून जी बारिशुनि खां पोइ। एतिरो नुक़सानु असांजो मानसून बारिशुनि न कयो जेतिरो सॼी सिंध खे हथरादू कटनि सां ॿोड़े ऐं छर ॾेखारे ऐं पंहिंजी इमदादुनि ऐं लालचुनि में कहिड़ा उनजा मक़सद हुया उहा सॼी सिंध जे हर बाशोर अवाम खे ख़बर आहे। उन सॼी सिंध सां गॾोगॾु असांजे फैज़गंज तालके खे हिकिड़ो हथरादू तरीक़े सां सॼे ज़िले खैरपुर जो ड्रेनेज सिस्टम, जीअं पाण ॻोठनि में ॿराड़ी में खॾ कहिड़ी गंदी इस्तेमालु कंदा आहियूं, त फैज़गंज तालके खे ड्रेनेज जे तौर ते इस्तेमालु करे ऐं तबाह कयो वियो, पाणी छॾियो वियो।
पहिरियां फैज़गंज सां इहो हशर हुयो टेल जे हवाले सां त असांजा पाणी असांखे न ॾिनो वेंदो हुयो, राइट हक़ु न ॾिनो वेंदो, सुकाए असांजा फसल तबाह कया विया। वरी इन सूरत में सॼो पाणी छोड़े वरी ॿोड़ायो बि असांखे वियो। हाणे इहा आहे त 50 खां वधीक असांजा ॻोठ जेके मुकमिल तौर ते पाणी में अंदरि घेड़ियल आहिनि, जंहिंमें मुकमिल उहे तबाह थी विया आहिनि। 2.5 खां 3 फुट पाणी बीठो आहे। 60 खां 70 हज़ार एकड़नि जी एराज़ी ते दिहुनि जूं दिहूं उन में पाणी में आहिनि। हाणे ग़रीब मिसकीन हींअर सर्दी जी मौसम शुरू पई थिए, कणिक जी पोखाई जी मौसम शुरू पई थिए। जे कणिक नथो पोखे त एतिरी महांगाई में इन्हनि जो अॻिते हली मुस्तक़बिल ग़रीब मिसकीन जो छा थींदो। हिकिड़ो रोडनि रस्तनि ते निधण को बणियो वेठो आहे, को पुछण वारो कोन्हे, को डिप्टी कमिश्नर न आयो आहे, SDM न आयो आहे। मथियनि खे त छॾियो, पर कोटवार ताईं बि महिरबानी कंहिं न कई आहे त अची ॾिसे त असांजो आबादगार खातेदार जेका ढल वठंदा हुआसीं त उहो ज़िंदह बि आहे या मरी वियो आहे। हिकिड़ी सूरत हाल इहा आहे। ऐं असांजा स्कूल तालीमी इदारा मुकमिल तौर ते पाणिनि में उहे बंदि लॻा पिया आहिनि। का इंतिज़ामिया उन्हनि जे ॾस में को उपाउ कान थी वठे। मुहज़िब ऐं जेके यूरोप जूं या इहे जेके मुल्क आहिनि जिते सालों साल डेली बेसिस ते बारिश पवंदी आहे, उते बि उहो सॼो वहिंवार क़ानूनी तरीक़े सां अवाम जा राइट्स उहे सभु हलंदा पिया। असां वटि जेको बि तबाही नुक़सान थी आहे, हिकिड़ी बद इंतिज़ामी जे करे थी आहे, करप्शन जे करे थी आहे। ॿियो इन्हनि हथरादू करे ऐं पंहिंजे खाइण पीअण जा हिकिड़ा रस्ता हमवार कया आहिनि। पाकिस्तान नेशनल अलायंस इन दस में हिते ॿियनि दोस्तनि काफ़ी सिविल सोसाइटी जे या इन ॻोठाणनि जे माण्हुनि हिते रोड रस्ता बि बंदि कया, पर अहिड़ो सूरत हाल बढ़ाई वई जो असांखे इलाइक़े जे ॿाहिरनि खे पाण में वेड़ाइण जे लाइ माहौल अहिड़ो तयारु कयो वियो त बाबा पाणी जो हेॾे नेकाल थींदो त हेॾां ही अॻियनि खे तयारु कयो वियो। असां कॾहिं बि नथा चऊं त 50 ॻोठ असांजा ॿुॾल आहिनि त असां ॿियो 51 ॻोठ हिकिड़ो बि असां छो ॿोड़ियूं। उहो बि असांजो ॻोठ आहे, उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि, पर इन्हनि मुहबतुनि खे नफ़रतुनि में तब्दील कयो वियो। अहिड़ी फिज़ा हिते इंतिज़ामिया क़ाइमु कई जो ॻोठाणा पाण में वेहण जे लाइ तयारु थी विया। असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त इंतिज़ामिया हींअर तहरुक वठे, धरणनि में हिते अची डिप्टी कमिश्नर चीफ इंजीनियर कूड़ ठगियूं कंदा रहिया, कूड़नि ते हिननि खे धरणा ख़तमु कराईंदा रहिया। असां धरणा नथा हणूं छो त हिते आम मुसाफ़िर खे परेशान न कंदासीं। अलामती बुख हड़ताल असांजो हक़ु आहे। जेतिरा ॾींहं बि असां हिते वेठा आहियूं, असां दाइरो वधाईंदा वेंदासीं। असां इन खे ज़िले सतह ते बि खणी वेंदासीं, सॼी सिंध में बि असांजो नेटवर्क सिस्टम आहे, उते बि खणी वेंदासीं। असां था चऊं त इंतिज़ामिया फ़ौरन पहुचे, मशीनरियूं पंहिंजूं हैवी मशीनरियूं खणी अचे। गवर्नमेंट मूंखे जेका ॼाण मिली आहे त करोड़े रुपया पाणी जे नेकाल जे लाइ ॾिना आहिनि हिननि खे। महिरबानी करे फैज़गंज जे 50 ॻोठनि जो पाणी कढो, माण्हुनि खे पंहिंजे घरनि में शिफ्ट कयो। उन्हनि जा जेका तबाही थी आहे, घर तबाह थिया आहिनि, उन्हनि जो नुक़सानु थियो आहे, उन्हनि जा ढोर जानवर मुआ आहिनि, उन्हनि खे पंहिंजो उन्हनि जो मुआवज़ो ॾियो। असांजो सभ खां पहिरियों मुतालबो जेको आहे उहो आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट पाकिस्तान खां त फैज़गंज तालुके खे घुर्बल जेके बि सहूलियतूं इहे मुहैया करायूं वञनि। सोटो में वठी करे इंतिज़ामिया खे ॾंडो फेराए करे हिन ग़रीब आवाम खे हुकूक पंहिंजे घरनि ताईं मिलनि, जेके 2.5 महीननि खां दरपदर आहिनि, जंहिंजा बच्चा जेको आहे बुखुनि ते आहिनि, जंहिंजा बच्चा रोडनि ते आहिनि ऐं जंहिंजा फसल ॿुॾी तबाह थी विया आहिनि, उहे अञा ताईं बेघर आहिनि। उनखे पंहिंजे घर भेड़ो कयो वञे। उन सां गॾोगॾु जंहिंजा फसल काइण जोगा आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो रिलीफ ॾिनो वञे। असां इहो सुप्रीम कोर्ट जे जज ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मुतालबो कयूं था त सोटो में वठी करे इहो मसइलो हल करायो वञे फैज़गंज तालुके जो। सिंध में जेका बरसाति ऐं ॿोॾि आई, उन में जेका हिते बद इंतिज़ामी न हली जो जेको बदतरीन मिसाल पेश कयो आहे, मां सम्झां थो त एॾो शायदि मिसाल पाकिस्तान जे तारीख़ में कॾहिं बि कोन मिलंदो। हिकु त ॿोॾि आई, माण्हू तबाह थिया, पर हिन वक़्त ताईं 2 खां 2.5 महीना थी विया आहिनि। हज़ारे एकड़नि ते मुश्तमिल ऐं सभई घर हिन वक़्त ताईं बि असां पाणी जी लपेट में आहिनि। ऐं उतां जा इलाही जेके माण्हू आहिनि, हज़ारे माण्हू आहिनि, हिन वक़्तु बि रोडनि जे किनारनि ते, रस्तनि जे किनारनि ते, भिटुनि ते, वाहन जे किनारनि ते वेठा आहिनि, पर इंतिज़ाम नाले का शइ कोन्हे का। हिन रियासत में मां सम्झां थो
त असां शायदि असां सां अलाए अहिड़ो सलूक छो थो कयो वञे जंहिंमें असांखे मुकमिल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ॿुधो आहे त पाकिस्तान में मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि हिन डिज़ास्टर खे मुंहुं ॾियण जे लाइ ठाहियो विया, PTA में ठाहियो वियो, NDA में ठाहियो वियो। इन खां पोइ हिन बारिशुनि खां पोइ हिकिड़ो रिलीफ जा इंचार्ज मुक़ररु कया विया, सॼी सिंध में मुक़ररु कया विया, खैरपुर में मुक़ररु कया विया, पर हिन वक़्त ताईं फैज़गंज में न असां वटि को रिलीफ जो इंचार्ज असां वटि पहुतो आहे, न NDA में जो नुमाइंदो पहुतो आहे, न PDA में जो नुमाइंदो पहुतो आहे। मां सम्झां थो त हिते को बि नुमाइंदो हिते पहुतो कोन्हे, जंहिंजे करे हिते मुसलसिल माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे मुसीबतुनि में धिकियो वियो आहे। बरसात 2.5 महीना थी चुका आहिनि। असांजे तालुके फैज़गंज में बरसाति या सॼी सिंध में पई हुई ऐं उनखे छा पियो बरसाति वई, पर उनखे भाउनि खे इन्हनि खे कट ॾेई असां फैज़गंज वारनि खे ॿोड़ियो वियो आहे। लिहाज़ा असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पाणी निकाल कयो वञे असांजे ज़मीनुनि मां। दिन जूं दियूं वेरान लॻियूं पियूं आहिनि, ॻोठनि जा ॻोठ वेरान लॻा पिया आहिनि। जेके माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, के भिटुनि ते वेठा आहिनि, के किथे वेठा आहिनि, उते का बि इमदादी कैंप बि न लॻाई वई आहे। लिहाज़ा असांजो मुतालबो आहे त असांजो पाणी जेको आहे सो कटियो वञे ॿनियुनि मां ऐं असांखे उन्हनि जे लाइ सब्सिडियूं ॾिनियूं वञनि, फसलनि जे लाइ ॿिज भाण कलर ॾिना वञनि ऐं उन में बि पार्टीबाज़ी न ॾिठी वञे। जंहिंजो जेतिरो नुक़सानु आहे, जेतिरी ॻाल्हि आहे, उन्हनि खे ओतिरो माण्हू ॾिना वञनि। घर जंहिंजा जेतिरा डता आहिनि, हिते त अलाए छा थो हले पियो। असां मुतालबो कयूं था पिया त असांखे इहो पंहिंजा हक़ ॾिना वञनि। राइट असांजो आहे, हर शइ असां ढलूं था ॾियूं, गवर्नमेंट जा ड्यूज़ था ॾियूं, सभु कुझु था ॾियूं, असांजो राइट हक़ आहे। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हिननि सभिनी एहतजाज ते वेठल माण्हुनि तोड़े साईं ज़ैन शाह जो चवणु हुयो त सिंध हुकूमत पाणी कढण में सीरियस ई न आहे। एग्रीकल्चर जे हवाले सां हू के बि बहितर उपाउ जेके उहो न पई वठे। कणिक जी पोखी घटि थियण जो मतिलबु आहे त फूड क्राइसिस जेको आहे उहो जनम वठंदो ऐं हू केसी ताईं जेको आहे कणिक ॿाहिरियां घुराए दरामद कराईंदा। आबादगारनि खे बहितर आहे त उहा सब्सिडी ॾेई आबादगारनि जा मसइला हल कया वञनि त उहो बहितर थींदो। प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान कमाल लाशरी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।